ॿार निकिरंदे हूंदा आहिनि उन वक़्त ही घर छॾींदा आहिनि कोहनि जा ही पंध करे रोडनि ते अची रसंदा आहिनि ऐं पोइ मंज़िल ते पुॼंदा आहिनि हर को पंहिंजो कमु करे थो कलम किताब कोडर सां कुहाड़ी हथे कुहारे सां जॾहिं ही पंहिंजो कमु करे थो निठो समय कमु करे थो ऐं हिन खां जॾहिं पघर वहे थो त ख़ुदा बि हिन सां प्यार करे थो अलकासिब हबीबुल्लाह पंहिंजो हिनखे दोस्त चवे थो ऐं मूं जहिड़ो पोइ हीअं चवे थो मुंहिंजो पोरत ज़िंदाबाद मुंहिंजो पोरत ज़िंदाबाद मुंहिंजो पोरत ज़िंदाबाद हिननि इदारनि खे हलाईंदड़ असांजा पोरत अज़ीम खां अज़ीम तर पोरत साथियो ऐं मेवा जी हिन इलेक्शन जी अॼु सदारत कंदड़ प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम उकेली साहब उन सां गॾु साईं रजिस्ट्रार साहब मोहतरम साईं ताहा साहब ऐं डायरेक्टर फिनांस साहब मुनीर साहब उथी विया ऐं मुंहिंजे सिंध जा सरमोड़ ऐं चूंडियल नुमाइंदा जेके कराची खां नवाबशाह खां खेरपुर खां गंबट खां हिते सभु कई आयल आहिनि उन्हनि खे अस्सलाम वालेकुम उकेली साहब असांजा ही पोरत हिंदुस्तान जे हिन शेर वांगुरु पंहिंजे हिन इदारनि सां मोहबतूं कंदा आहिनि ऐं उन में पखी वेठल हुया त शाइर उन्हनि खे चयो त हाणे हिनखे बाहि पई लॻे उथी वञो त चई आग लगी इस दरख्त को जलने लगे इसके बाद चल उड़ जा पंछिया पंख तुम्हारे साथ त वरी पखी उनखे चवनि पिया त फल खाया इस दरख्त का उड़ना हमारा धर्म नहीं जलना इसके साथ तो ये असांजा उहे पोरत अथव तव्हां सिर्फ़ कागज़ी कमु कंदा आहियो लिखतुनि में कमु कंदा आहियो पर उन्हनि खे अमली जामो इहे पोरत पाराईंदा आहिनि इहे पोरत आहिनि जेके हिननि रोडनि रस्तनि खे हिननि बेजान पत्थरनि खे ऐं हिननि इदारनि खे राति जो विलहनि में वेही ऐं हिननि इदारनि जूं चौकीदारियूं कंदा आहिनि ऐं हिननि इदारनि कागज़ी कोरियो करे हिननि इदारनि खे हलाईंदा आहिनि ही लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि वांगुरु अथव त सीअ सड़नि विल वेहनि उतर ओटन कनि फकियूं जे फिराक जूं वतियूं हुयूं जन मौत न मारियो तनी मारियो मौत खे तो ही उहे पोरत आहिनि जेके इदारे खे हलाइनि था ऐं जॾहिं पोइ हिन इदारे खे हलाईंदड़ माण्हू ॾुखियुनि हालतुनि में हुजनि ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ियूं थियनि ऐं उन्हनि जा हक़ उन्हनि खे न मिलनि त पोइ यकीनन हिते तहरीकूं बि हलनि थियूं हिननि इदारनि में पंहिंजनि हक़नि जे हासिलात लाइ हर को पंहिंजी जॻह ते निकिरे थो जीअं हिन वक़्तु शहीद बेनज़ीर भुट्टो लाड़काना मेडिकल यूनिवर्सिटी जा दोस्त गुज़रियल केतिरे ई टाइम खां वेठा आहिनि पर उते असांजी मोहतरमा वाइस चांसलर डॉक्टर अनीला अतार रहमान जंहिंजे लाइ आउं ख़ासि मोहम्मद साईं असलम उकेली साहब खे गुज़ारिश थो करियां त तव्हां हुन सां ॻाल्हायो असांजे हुननि उहिदेदारनि ते हुन बेजा एफआईआरूं करायूं आहिनि हुननि जूं ज़मानतूं रद्द करायूं आहिनि हू छा था घुरनि हू पंहिंजा जाइज़ हक़ था घुरनि जेके ऑलरेडी सभई सिंध जूं यूनिवर्सिटियूं ॾेई चुकियूं आहिनि ईअं न थिए जो सुभाणे ही फेडरेशन लेवल ते ॻाल्हि हली वञे ऐं असां को गरो क़दम खणी वेही रहूं उन जे करे तव्हां असांजा वॾा आहियो मूं साईं फ़तेहमंद बुरफ़त साहब खे बि इहा गुज़ारिश कई आहे त तव्हां हुन सां ॻाल्हायो ऐं पुरअमन नमूने सां असां हुन सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं ऐं हू उन्हनि जा मसइला हल करे असांजा मसइला एॾा के वॾा न आहिनि साईं अली मोहम्मद साहब जेके हिते ॻाल्हियूं करे पियो असां यकीनन इहो चाहियूं था त सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में बराबरी जे बुनियादनि ते यूनिफॉर्म पॉलिसी ॾिनी वञे असीं गुरू बराबरी असीं गुरू सरासरी खणी पुछे को केतिरी असां चऊं था एतिरी आज़ाद क़ौम जेतिरी जो सच्चाई नियत ते सड़े सो हितां हलियो वञे सो असीं चाहियूं था त जेके हक़ जेके शयूं ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मिलनि थियूं उहे बि सभिनी यूनिवर्सिटियुनि में मिलणु खपनि असां
पंहिंजे लाड़काणे जे दोस्तनि खां जे ॻाल्हियुनि जे सिलसिले में काल पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन सां बि 3 ॾींहं मिलिया हुआसीं ऐं उते हुन ॾाढी भली ॻाल्हि कई उकेली साहब त मां हिकिड़े ॾींहुं तव्हां मूंखे दरख़्वास्त लिखी ॾियो त मां सिंध जे सभिनी वाइस चांसलरनि खे घुराईंदुसि ऐं उते जेके बि इलेक्टेड मेंबर आहिनि सदर ऐं जनरल सेक्रेटरी आहिनि उन्हनि खे बि घुराईंदुसि त उन्हनि जे साम्हूं वेही असां यूनिफॉर्म पॉलिसी ठाहियूं त जीअं तव्हां सभिनी मां इहो तफ़ावत ख़तमु थी। उन जे लाइ तव्हां हिकिड़ा मुस्बत सोच रखंदड़ माण्हू आहियो केली साहब। मूं सदाईं तव्हांजे वातां हिननि पोरतनि जे लाइ वाखाण ॿुधी आहे, पोइ भली उहे कहिड़ा बि सेमिनार हुजनि ऐं छा बि हुजे, पर तव्हां हिननि जी अज़मतुनि खे ॻायो आहे ऐं तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कंदा आहियो त जेको कमु अॼु करिणो आहे उहो 5 ॾींहंनि खां पोइ छो कजे, उहो अॼु ई छो न कजे। सो उन जे करे जॾहिं असांजा उहे उते मुतालबा रखिया वञनि त तव्हां मां इहा उमेद करियां थो त महिरबानी करे उते तव्हां असांजो साथ ॾींदो ऐं असांजा इहे मसइला हल कराईंदो। जेके हिते दोस्त ॻाल्हियूं करे विया उन्हनि मां मुर्क जेको तव्हांजो हाउसिंग सोसाइटी स्कीम जो मसइलो आहे उहो बिल्कुलु हल थियणु खपे ऐं असांजो बि पंहिंजी हाउसिंग सोसाइटी जो मसइलो आहे जेको हले पियो। उन खां पोइ कुझु अलाउंसिस जी ॻाल्हि आहे त सपोर्टिंग अलाउंस असांजा लम्स यूनिवर्सिटी जा दोस्त वेठा आहिनि सईद लाशारी वारा, त उन्हनि वटि उहो मिले पियो ऐं सपोर्टिंग अलाउंस खे असां वरी यूटिलिटी अलाउंस में कन्वर्ट कराए सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां असां पंहिंजे अकाउंट्स जे दोस्तनि खे ॾेई छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह हिन दफ़े उहो 1000 रुपया असांजो लॻंदो। ऐं अली मोहम्मद शोरे जेको वाटर सप्लाई जे दोस्तनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे सिर्फ़ु 300 रुपया मिलनि था, पर जॾहिं त असां वटि वाटर सप्लाई जे दोस्तनि पंप ड्राइवरनि खे असां 2000 रुपया अलाउंस ॾियूं पिया। त अहिड़े नमूने सां के अहिड़ा अलाउंस आहिनि जेके तव्हां वटि कुझु घटि आहिनि ऐं असां वटि कुझु वधीक आहिनि, त उहे महिरबानी करे हिकिड़ी गॾियल पॉलिसी ठाही वञे त जीअं असां मां जेके बि तफ़ावत आहिनि उहे ख़तमु थियणु खपनि। सो ही अॼु मेवा जो जेको अॼु हलो बरदारी जो तमामु वॾो ऐं पुरवकार तक़रीब जो प्रोग्राम थियो आहे, उन्हनि सभिनी खे मुबारक थियां थो रसूल बख्श पली जे हिननि सिटुनि सां त जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, नवनि सुरनि में ज़िंदगीअ जा गीत ॻाईंदा अचूं। जो सिज आसमां ते आहे ज़मीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सिर झुकाईंदो, बहार नेठ मुरकंदी ऐं हुस्न गीत ॻाईंदो, उथो जो आसमां खे ज़मीन ते लाहींदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं। सो अॼु हिन हलफ़ जी मुबारकूं साईं अली मोहम्मद शोरे साहब खे ॾियां थो, उनजी सॼी टीम खे ॾियां थो ऐं उनखे इहा गुज़ारिश करियां थो त महिरबानी करे ही जेको वोट असांखे पंहिंजा पोरत ॾियनि था, असांजा मुलाज़िम ॾियनि था, उहो इहो सोच जेके बि नाइंसाफ़ियूं थींदियूं, जेके बि नाजाइज़ियूं थींदियूं, हालात खे मद्देनज़र रखंदे, इदारे खे मद्देनज़र रखंदे तव्हां असांजा उहे हक़ असांखे वठी ॾींदो। सो इन्हनि सभिनी जा वारिस तव्हां आहियो ऐं इन्हनि खे तव्हां हक़ वठी ॾींदो। ऐं उन खां पोइ ॾियण वारो साईं उकेली साहब वेठो आहे, साईं डायरेक्टर फिनांस साहब हींअर उथी वियो हलियो, साईं रजिस्ट्रार साहब वेठो आहे, साईं ताहा साहब जहिड़ा माण्हू वेठल आहिनि। सो इहे सभु हिते वेठल आहिनि। सो महिरबानी करे तव्हां इन्हनि जे उन्हनि हक़नि जी पासदारी कजो ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ वठी ॾिजो, छो त वरी 2 सालनि खां पोइ वरी तव्हांखे इन्हनि माण्हुनि में वञिणो आहे। सो उन्हनि खे पंहिंजा इहे हक़ वठी ॾिजो ऐं उन्हनि जे लाइ जदोजहद कजो। सो हाणे तमामु घटि आहे ऐं आख़िर में मां हाफ़िज़ निज़ामाणीअ जो ही शेर पढ़ी पंहिंजी जॻह वठंदुसि त फिरिया बि नाहियूं फुरिया बि नाहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि नाहियूं, कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन खां मथे को मुल्ह ई नाहे, घणा विया विकिजी घणा विया लिखिजी, असां अञा ताईं तुरिया बि नाहियूं। असांजो माज़ी अव्हां जे आॾो, असांजो हाल अव्हां जे साम्हूं, जिते अव्हां आ छॾियो बीहारे, चकासे ॾिस उतां चुरिया बि नाहियूं, फिरिया बि नाहियूं फुरिया बि नाहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि